हमल फ़क़ीर लगारी। त हमल फ़क़ीर लगारी बि टालपुरनि जे दौर जो हिकु वॾो नालो आहे। आम सूफ़ी शाइर हो हमल फ़क़ीर, ऐं हिन सिंधी ऐं सराइकीअ में इलाही सारा बैत चया जेके माना तोड़े फ़न जे लिहाज़ खां अला दर्जे जा हुआ। पाण मिजाज़ी शाइरी बि कई अथनि, उन सां गॾु पाण हिकु फितरत निगार पिणु हुआ। इश्क जॾहिं इंसान खे आकीड़ ॾींदो आहे तॾहिं तन तड़पणु लॻंदो आहे। इंसानु सबुर जो दामन हथां छॾे ॾींदो आहे ऐं वतंदो आहे जर जंगल में वरलाप कंदो। हमल फ़क़ीर फरमाए थो त सिक मड़ई सूर सूर बेसजिया सिक मूं सबर सिक विञायो माठ न अचे मूर हमल ही कलूर जे साॼण सुणे किन की। हमल चवे थो त असां मोहबत वारा माण्हू आहियूं, पंहिंजे पीरीअ लाइ माल मिल्कियत ऐं सिर क़ुर्बान खां अलावा ताना बि सहूं था, मेणा बि सहूं था। पीरीअ जे करे लोक जी परवाह बि करणी थी पए। काण किनी जी काण काणू कढूं कंजूं न त केरु काण केरु असीं कंहिंजी न कढूं हूंद काण असीं पाणो तामरा कंहिंजी न कढूं हूंद काण हमल सुरे साॼण काण था काणू कढूं कंजूं। हिन दौर जूं नयूं सिन्फ़ूं त दोस्तो हिन दौर में काफ़ी नयूं सिन्फ़ूं आयूं, जिन में मर्सीअ जो जेको मौजिद हुयो सैयद साबित अली शाह हुयो। ऐं संदन हिकिड़ो नमूनो हिकु हेठि ॾिजे थो। करबला जे क़त्ल जी करका ख़बर ए आसमान कीअं ॾिठई नेज़न चढ़िया शाहनि जा सिर ए आसमान मुर्तज़ा मौला जो ही सिर साह ऐं मूं नूर ऐन फ़ातिमा ज़हरा जा ही जान जिगर ए आसमान। घड़ोली ही सिन्फ़ सचल सिरमस जे जाद आहे। हिन जे हर बंद खां पोइ वराणी ईंदी आहे, जंहिंमें औरत पंहिंजी मोहबत जो इज़हार तौरु संदसि चाकरी कंदी आहे त मां तुंहिंजी घड़ोली भरण थी वञा। पीर पीरां हज़रत मीरां नाम गिदे जंहिं टुटनि ज़ंजीरां मैं कामिल मुर्शिद करदी आं सुणे यार दी घड़ोली भरदी आं। झोलणो त दोस्तो झोलणो बि सचल सिरमस जी इजाद आहे। हिन में बैत ऐं काफ़ी वारियूं ॿई खूबियूं हूंदियूं आहिनि। सचल साईं जे झोलणे जी सिट जो आम वज़न आम बैत खां नंढो ऐं हिंदी बैत जे अधु जेतिरो हूंदो आहे। जॾहिं झोलणे जो हर बंदि लॻभॻि 8 सिटरनि जो थिए थो। ससुई बाबति सचल सिरमस जो झोलणे में 50 बंद आहिनि। पंहिंजे झोलणे में फरमाइनि था केची कढ लॻी हू कह के पहिरीं पूर टकर सां टहके कामण को ॾिसे न ॾहके तोणे पेर फथस पब फके तां भी ॿार न बिल्कुलु तां भी नार न बिल्कुलु नहके। हिजो गोई जो मतिलबु आहे तनक़ीदी नज़म लिखणु। सिन्फ़ जो मौजूदु सैयद साबित अली शाह आहे। सैयद ख़ैरुद्दीन शाह ऐं ॿियनि बि हिजो गोई में शाइरी कई आहे। नसर नवीसी जी इब्तिदा त दोस्तो नसर नवीसी जी जेका इब्तिदा आहे उहा बि टालपुरनि जे दौर में थिए थी। उन खां अॻु में को बि अहिड़ो इत्मिनान जोॻो कोई तसली बख़्श जेको आहे को सबूत कोन थो मिले। नसर नवीसी जी इब्तिदा आख़ुंद अज़ीज़ुल्लाह कई। आख़ुंद अज़ीज़ुल्लाह मटियारी जो मेमणो ऐं दर्स ॾींदो हो। पाण क़ुर मजीद जो तर्जुमो कयूं सिंधीअ में, जेको सिंधीअ में इब्तिदाई नसर आहे। हिन खां पोइ नसर नवीसी अंग्रेज़ी जे दौर में काफ़ी तरक़ी कई। अंग्रेज़नि जे दौर में हिन दौर जो अदबी जाइज़ो। हिन दौर में सिंधी शाइरी काफ़ी तरक़ी कई ऐं गज़ल तमामु घणी तरक़ी कई ऐं केतिरा ई गज़ल गो शाइर पैदा थिया, जिन में सचल सिरमस, मीर नसीर ख़ान, सैयद साबित अली शाह वग़ैरह शामिल आहिनि। उनखां अलावा नयूं सिन्फ़ूं आयूं, मर्सियो, घड़ोली, झोलणो, हिजो गोई। टी अखरी खे वधण जो मौक़ो मिलियो। मौलूद जी सिन्फ़ में काफ़ी तरक़ी मिली। अलिफ़ अशबाह जी शाइरी कई वई। मदा मनाजात मोजिज़ा बि काफ़ी चया विया। ख़लीफ़ो नबी बख़्श ऐं साबित अली शाह रिज़मिया शाइरी बि कई। आख़ुंद अज़ीज़ुल्लाह क़ुर पाक जो करे सिंधीअ में तर्जुमो कयो। त दोस्तो हीउ हुयो असांजो टालपुरनि जो दौरु। हाणे टालपुरनि जे दौर में छा थो थिए, मज़हबी शाइरी थी थिए, नयूं सिन्फ़ूं थियूं अचनि, सूफ़ियाना शाइरी त आहे ई आहे ऐं नयूं सिन्फ़ूं अचनि थियूं ऐं उनखां अलावा क़ुर पाक जो सिंधीअ में तर्जुमो थिए थो ऐं नसर नवीसी जी इब्तिदा थिए थी।